वेझियार नवीसर नौ पाइपलाइन प्रोजेक्ट की शुरुआत एसटीपी थी लिहाज अगवाण मुश्ताक कासमानी ऐं मकामी ठेकेदार शिबाज कासमानी की अगवाणीअ में ॻोठाणनि ऐं ज़मींदारनि जो एहतजाज असांजी ॿनियुनि जो वॾो नुक़सानु थिए पियो। हुकूमत का बि वाहार न कई आहे ऐं न ई अञा ताईं को मुआवज़ो मिलियो आहे। एहतजाज खे ख़िताब कंदे एसटीपी थी लिहाज अगवाण मुश्ताक कासमानी चयो त थर जे ठेकेदारनि खे नज़रअंदाज कयो पियो वञे। ॿाहिरि जा ठेकेदार हाणे कंपनियूं पंहिंजी बदमस्ती में प्रोजेक्ट हलाए वॾो नुक़सानु रसाए रहियूं आहिनि। असीं तरक्की जा मुखालिफ़ न आहियूं पर तरक्की जी आड़ में पंहिंजी तंज़िली बि नथा चाहियूं। ठेकेदार शिबाज कासमानी मीडिया खे मौक़ुफ़ ॾींदे चयो त असां थर जे 3 मक़ामी ठेकेदारनि खे नज़रअंदाज करे हिकु ग़ैर मक़ामी ठेकेदार खे ठेको ॾेई असां मक़ामी माण्हुनि सां नाइंसाफ़ी कई वई आहे। असांजो मुतालबो इहो आहे त ज़मींदारनि ऐं घर मालिकनि खे मुआवज़ा ॾिना वञनि। हिते जे ठेकेदारनि खे नज़रअंदाज न कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।